16 दिसंबर पेशावर जो जेको हादसो थियो जंहिंमें 150 जे लॻभॻि इंसानी जानियूं ज़ाया थियूं। अव्हां खां इन हवाले सां ॼाण चाहींदासीं त असां केतिरो इन्हनि सानियनि मां सिखी सघिया आहियूं। महिरबानी सनाला साहब, या असांजी बदकिस्मती चइजे जो असां बतौर रियासत जेको सो आहे उहो सानियनि मां सिखण जी शुरूआत ई न आहे कई। ऐं असां हर जेको सो हिकिड़े सानिए मां गुज़रण खां पोइ वरी असां मथां ॿी का आफ़त अची वेंदी आहे, ऐं पर असां वटि उहा कैपेबिलिटी न आहे, या जेको सो उहो मॉडर्न टेक्निक्स न आहिनि। ऐं सिधी सही ॻाल्हि असांजे साम्हूं पई आहे त जेको पॉलिसी या डिसीजन मेकिंग फेल्योर आहे उहो असांजो पीछो कॾहिं बि नथो छॾे। ही तमामु वॾो वाक़ियो हो ऐं ॾहीं जेका सा उनजी असीं वरसी चऊं, 10 साल थी विया आहिनि। बिल्कुलु 2014 16 दिसंबर 2014 जो वाक़ियो। ऐं अव्हांखे यादि हूंदो त उन खां पोइ हिकिड़ी इंक्वायरी कमीशन बि ठही हुई। अॼु बि उन वाक़े जा जेके मुतासिर जेके वालिदैन आहिनि, जेके पंहिंजे ॿारनि जूं तस्वीरूं खणी अॼु बि जेके आहिनि उहे अदालतुनि जा दरवाज़ा खटकाईंदा था वतन, ऐं उन्हनि सां सची ॻाल्हि इहा इंसाफ़ न आहे थी सघियो। इहे जेका इंक्वायरी कमीशन या इंक्वायरी जेका कमेटी ठही हुई उन में तमामु घणियूं ॻाल्हियूं हुयूं। उहा रिपोर्ट पढ़ण जहिड़ी आहे। उन में 2 शयूं हुयूं जिन जी उन्हनि निशानदेही कई हुई। हिकिड़ी त हिकिड़ो सभिनी खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त जेको इहो पेशावर जो आर्मी पब्लिक स्कूल आहे उहो कहिड़े हंधि वाक़िए आहे। त इन ई इंक्वायरी कमीशन जी रिपोर्ट में आयो त उते जेको सो आहे उहो सिक्योरिटी फेल्योर थियो आहे। उहा वाज़े तौर ते उन्हनि निशानदेही कयल आहे। ऐं ॿियो इंटेलिजेंस फेल्योर थियो आहे। त इहो सवाल जेको सो आहे या इन मां वठंदड़ ॿिया केतिरा ई सवाल आहिनि त उहो सिक्योरिटी लैब्स या जेको सो कोताही थी आहे, उहा मुजमाना क़िस्म जी गफ़लत जेका थी आहे, या इंटेलिजेंस जेको फेल्योर थियो आहे, उन जे ज़िम्मेवारनि उन जी ज़िम्मेवारी कंहिं ते आहे ऐं उन्हनि ज़िम्मेवारनि जो छा थियो। इन ई वाक़े खां पोइ फौरी तौर ते समूरियूं सियासी पार्टियूं वेठियूं ऐं नेशनल एक्शन प्लान ठहियो 2015 में। उन नेशनल एक्शन प्लान जेको सो आहे उन ई असल में हाणे ॾिसूं था न असीं किथे बि छा आहियूं सही त उनजो जवाबु इन मां ई मिली वञणु घुरिजे त उन ई नेशनल एक्शन प्लान जे घणनि नुक़्तनि ते अमल दरामद थियो। हिकिड़े नुक़्ते ते बिल्कुलु थियो, सभिनी खे यादि आहे, फौजी अदालतूं ठहियूं ऐं उन फौजी अदालत 4 जेके सेवा हिन वाक़े में मुलविस जेके मुल्ज़िम मुआजिन ते जुर्म साबित थियो, उन्हनि खे मौत जी सज़ा ॿुधाई। पर रुॻो इहो काफ़ी आहे छा, हेॾो वॾो सानो थियो जंहिंमें 133 मासूम ॿार प्लस जेको सो स्टाफ बेदर्दी ऐं बेरहमी सां मारिजी विया। ऐं उन खां पोइ ॿियो अहम मरहलो जेको सो आहे उहो तव्हांजा जेके आहिनि उहो ख़ारजी डिफेंसिव डिफेंस जी पॉलिसी, उहे मामला हिन में इन्वॉल्व आहिनि। उन्हनि खे तव्हां मतिलबु हिनखे रुॻो हिकिड़ो सानू चइजे, रुॻो हिकिड़ी आफ़त चइजे, रुॻो हिकिड़ो दहशतगर्दी जो वाक़ियो चइजे, इहे चई जान नथी छॾाए सघिजे। असुल में मसइलो इहो आहे त उन खां पोइ असां कहिड़ा क़दम खयां, छाकाणि त सभिनी खे यादि आहे त इहो वाक़ियो जेको सो उहो TTP कयो ऐं TTP उनजी ज़िम्मेवारी क़बूल कई। हाणे बिल्कुलु हिते उहो सुवाल थो थियो, जंहिं ज़िम्मेवारी क़बूल कई हुई एहसान लाइ एहसान, उहो केॾांहुं वियो, गिरफ़्तार थियो, उन खां पोइ केॾांहुं वियो। इन सां ई जुड़ियल तमामु घणियूं शयूं आहिनि। 2015 खां पोइ इहो नेशनल एक्शन प्लान थियो ऐं ख़बर हुई त हीउ जेको प्लान ठहियो आहे जंहिं ते सियासी धुरियूं मुतफ़िक़ आहिनि, पर उन ई नेशनल एक्शन प्लान ते अमल दरामद में कहिड़ियुनि धुरियुनि रुकावट विधी जो उन ई हेॾो प्लान छो, हेॾी मथामारी थी, हेॾो हिकिड़ो सवाल त बुनियादी तौर ते इहो हो न त दहशतगर्दी खां मुल्क खे पाक करिणो आहे, इंतिहा पसंदी खां पाक करिणो आहे, फ़िरक़े वारियत खां पाक करिणो आहे, ऐं जेके उन ई में अंसर मुलविस आहिनि उन्हनि जो जेको सो आहे उहो उन्हनि खे चिथड़ो आहे। इहो उनजो कक्स हो। पर पोइ ॾिसूं था 2018 में जेको सो अचो थी वञे PTI जी गवर्नमेंट उन्हनि 2.5 सालनि में इन ते कहिड़ो अमल दरामद कयो। उहे त उन्हनि त वञी दावतूं ॾिनियूं उन्हनि तालिबान खे, जिन खे सेटल्ड अची कयो वियो KPK में। 2021 में वरी इन नेशनल एक्शन प्लान खे ॿीहर रिव्यू करे नए सिर तरतीब ॾिनो। 2021 खे बि 4 साल थी विया आहिनि, 4 साल पूरा थियण वारा आहिनि। उन ई जेको रिव्यू कयो हो उनखे वरी जेको सो नए सिर तरतीब ॾिनो। उन खां पोइ बि जेके उहे शयूं सेटल न आहिनि थियूं। अॼु बि असांजा जेके जवान आहिनि उहे उन्हनि दहशतगर्दनि जी गोलियुनि सां शहीद था थियनि। अॼु बि मासूम माण्हू जेके आहिनि, अलाए
कल जो मुंहिंजे ख़्याल में वाक़ियो आहे उते पोलियो वर्कर्स जेके बिल्कुलु आहिनि उन्हनि ते हमिलो थियो आहे, उहे शहीद कया विया आहिनि, पुलिस वारा जेके आहिनि शहीद कया विया आहिनि, नौजवान जेके फोर्सिस में आहिनि उन्हनि जा रोज़ असीं लाश था खणूं। त मक़सदु इहो आहे त उन ई वाक़े मां असां सिखियो त खणी घणो कुझु आहे, पर उन जे सदेबाब जे लाइ, उन जे ख़ात्मे जे लाइ, उन ई जेका दहशत गर्दी वारी इंतिहा पसंदी वारी जेका फ़िरके वारी सोच आहे उन खे चिथण जे लाइ जेको अमल दरामद थियणु घुरिजे, मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो बिल्कुलु नाहे थियो। ऐं हिननि जेके बि क़ुवतूं आहिनि, जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, जेके बि हिन मुल्क जूं धुरियूं आहिनि, उहे सभु इहे चाहिनि थियूं, पर ॾिसणो आहे त उहो केरु आहे जेको चाहे थो त हीअ सूरत हाल जीअं जो तीअं रहे। ऐं ॿी अहम ॻाल्हि इहा आहे जो असां अञा उहा रविश जेका सा उहो पुराणी उहो जेको नैरेटिव गुड तालिबान बेड भेट तालिबान तालिबान वारो उन मां बि हथु नाहे कढियो न। अञा सही असां उन पॉलिसी खे जेसि ताईं असीं उन पॉलिसी ते अमल दरामद, यानी पॉलिसी हिकिड़ी पॉलिसी शिफ्ट जो सुवालु आहे, न सिर्फ़ु पॉलिसी जोड़ण जो सुवालु आहे। ॿियो जेको सो उहो अमल दरामद जो मसइलो आहे, जेसि ताईं सिविलियन हुकूमत ऐं जेको सो ख़ुदि उन्हनि जे मातहती में कमु कंदड़ कॉन्स्टिट्यूशनल तौर ते उहे सभु मातहतदार आहिनि, बिल्कुलु उन्हनि में जेसि ताईं इन नुक़्ते ते अंडरस्टैंडिंग न थींदी, हमाहंगी पैदा न थींदी, तेसि ताईं बदकिस्मती आहे जो असां वरी कंहिं नए साने मां गुज़रूं था ऐं वरी जेको सो का आफ़त अहिड़ी अचे थी जंहिंमें दहशतगर्द जेके आहिनि उहे वरी असांजे कंध ते तलवार जेके आहिनि कंध ते बंदूक खणी बीहनि था। आउं सम्झां थो त असां को घणो कुझु नाहे सिखियो, जेकॾहिं सिखियो आहे त उन मां सबक़ु न आहे वरितो, जेकॾहिं सबक़ु वरितो आहे त उन ई क़िस्म जे वाक़िअनि जी रोकथाम जे लाइ असीं बिल्कुलु बि जेको सो न तयारु आहियूं, न ई वरी संजीदा आहियूं।